अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो हिकिड़ो ई शेर आहे, जंहिंमें चवे थो त घिड़ी घड़ो हथ करे ॿहूं निहारे बंग, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, ई लंघियाई लंघ, सिकंदे खे सैयद चए कीन झलींदो झंग, राति जिनी जो रंग आर उन्ही सी उकारी। याने हीअ जेको आहे सिकंदे खे सैयद चवे कीन झलींदो झंग। इन जो जेको इहो मौज़ू मूं खयो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं केरु इंसानु जन्नत में वञणु चाहे ऐं उन लाइ कोशिशि कंदो त हिनखे न शैतान रोके सघंदो, न दुनिया जा ज़ालिम हुनखे रोके सघंदा, न दुनिया जा ठग रोके सघंदा। इंसान हिकिड़े खे रब ताला एॾी ताक़त ॾिनी आहे, ऐं उहा ताक़त जेका हुनखे मिली आहे, टे पावर हुनखे मिलिया आहिनि। हिकिड़ो पावर इंसानी अकुल ऐं शऊर, ॿियो पावर क़ुरान जी तालीम, यानी अल्लाह ताला इंसान खे 6,500 SMS मोकिलिया आहिनि हिन क़ुरान में, त हीअं कजांइ हिन सिचुएशन थिए त हीअं कजांइ, हीअं सिचुएशन थिए त हीअं कजांइ। हिकिड़ो नक्शो ॾिनो अथई ज़िंदगीअ जो। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम, जेका हिन क़ुरान जी रोशनीअ में प्रैक्टिकली असांखे सम्झायो वियो आहे। इहे टे पावर असांखे मिलिया आहिनि। त शाह लतीफ़ फरमाए थो, सिकंदे खे सैयद चए कीन झलींदो झंग, जेको इंसानु कोशिशि कंदो उनखे झंग कोन रोके सघंदो। मौज़ू इहो आहे त अल्लाह ताला सूरे फातिर में फरमाए थो त मा यफ़्तहिल्लाहु लिन्नास मिन रहमतिन फला मुमसिक लहा। अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं अल्लाह साईं कंहिं बि इंसान जे लाइ पंहिंजी रहमत खोले ॾिए, फला मुमसिक लहा, त अल्लाह जे मुक़ाबले में हिन दुनिया में का बि ताक़त कान्हे जो हुनखे रोके सघे। न अमरीका रोके, न रशिया रोके, न शैतान रोके, न दुश्मन रोकनि। वमा युमसिक, पर जे अल्लाह साईं कंहिंजी रहमत रोके छॾे, फला मुर्सिल लहू, त मिमबादी, त अल्लाह खां सवाइ कंहिंखे ताक़त न आहे जो उनखे उहो फैसिलिटी ॾेई सघे। वहुल अज़ीज़ुल हकीम, हू ॾाढो आहे ऐं हिकमत वारो आहे। त शाह लतीफ़ चवे थो त घिड़ी घड़ो हथ करे ॿहूं निहारे बंग, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी, जेको अल्लाह जे इन पावर्स जो सही इस्तेमालु कंदो ऐं अल्लाह ताला जे इन्हनि पावर्स खे न इस्तेमालु करण जो ख़ौफ़ कंदो, त जेकॾहिं मां क़ुरान खे सम्झी अल्लाह जी ॻाल्हि न ॿुधंदुसि, रस्तो मूंखे न मिलंदो, ख़ौफ़ न कंदो, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि तालीमात खे खां न डिॼंदो त इहे मुंहिंजे लाइ ज़रूरी न आहिनि, त पोइ ई लंघियाई लंघ, जेको अल्लाह जे इन खां डिॼंदो इहे लक में लंघी पवंदो। सिकंदे खे सैयद चए कीन झलींदो झंग, जेको इन्हनि शयुनि ते हिमत हारे ऐं इन रस्ते मां लंघंदो, उन खे दुनिया जी का बि रुकावट कान रोके सघंदी। इहो शाह लतीफ़ फरमाए थो, जंहिं ते रब साईं फरमाए थो त अल्लाह ताला फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहन्नास उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम। अल्लाह ताला चए थो त इंसानो, तव्हां इहो नथा सोचो, यादि नथा कयो त तव्हांजे मथां मुंहिंजूं कहिड़ियूं नेमतूं आहिनि। हूअं त नेमतूं किरोड़े आहिनि, अखि जी नेमत, कन जी नेमत, लेकिन जेको हिते ख़ासि जेको ज़िक्र मां कयां थो, त अल्लाह ताला फरमाए थो त आऊं तव्हांखे अकुल ऐं शऊर ॾिनो, यानी जानवरनि जे मुक़ाबले में। ॾिसो न, मेंहिं कॾहिं बि पंहिंजे लाइ पाण मन हुया घर कोन ठाहे सघंदी, ॿकरी पंहिंजे लाइ कुझु कोन ठाहे सघंदी, लेकिन इंसान मींहं खां बचण लाइ मन ठाहे सघे थो। इंसान जेको आहे सो पंहिंजा ॿारनि जो ख़्यालु रखे सघे थो, जानवर बि रखनि था, हुनजी तालीम जो ख़्यालु रखंदो, त इंसान में फ़र्क़ु आहे। लेकिन जेके टे असांखे अल्लाह ताला हथियार ॾिना आहिनि, कहिड़ा? शऊर, अकुल, जेको असांखे जानवरनि खां मुमताज़ थो करे। नंबर 2, अल्लाह ताला जा डायरेक्शन्स, यानी इंस्ट्रक्शन्स, बाबा हीअं न कयो, हीअं कयो, हीअं न कयो। इहे 6,500 SMS आहिनि जेके अल्लाह साईं क़ुरान में असां सां कया आहिनि।
अल्लाह ताला फरमाए थो फ़ीह ज़िक्रुकुम, क़ुर में सभु SMS तुंहिंजे ज़ात जे बारे में आहिनि त कीअं तूं बची सघीं थो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात त इन्हनि SMS जो प्रैक्टिकल यूज़ कीअं आहे, हा इन्हनि खे तव्हां क़ुर जी तालीमात खे प्रैक्टिकली कीअं इस्तेमालु करे सघो था। इहे जेके वॾियूं नेमतूं असांखे मिलियूं आहिनि, इहे मिलियूं आहिनि शैतान जे मुक़ाबले में। अल्लाह ताला शैतान खे पावर ॾिनो आहे। जेकॾहिं असांखे इहे टे हथियार न ॾिए हा त शैतान त लाह कढी छॾे असांजा। पर जेकॾहिं को बि माण्हू इन्हनि शयुनि खे सही इस्तेमालु कंदो त शैतान खे मल्ह मारे वेंदो, पोइ इनखे झंग कोन रोके सघंदुसि। अलाह साईं फरमाए थो उहे नेमतूं मुंहिंजी यादि कयो। पुछे थो हल मिन ख़ालिकिन ग़ैरुल्लाह यर्ज़ुकुकुम मिन अस्समा, तव्हां ॿुधायो त इहे शयूं अलाह खां सवाइ केरु तव्हांखे ॾेई सघे थो? छा उहो तव्हां अलाह खां सवाइ केरु आहे जो तव्हांखे आसमान मां रिज़्क़ ॾिए ऐं ज़मीन मां? ला इलाहा इल्ला हू, माना इहे सभई पावर अलाह पंहिंजे हथ में। यानी की रिज़्क़ घुरिबो रब खां घुरिबो। अन्ना तू फ़कून, पोइ चए थो रब जो दर छॾे काॾे था भटकंदा वरितो। जंहिं ते शाह लतीफ़ चए थो मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे, सुभाणे तो ई खे मोटींदा मुंहं में। जिन तूं गुज़ारे वियल बुज़ुर्गनि खां घुरी थो, इहे अलाह जा प्यारा बाना आहिनि। क़यामत जे ॾींहं ते क़ुर में अचे थो त चवंदा त असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा। इहो ई त शाह लतीफ़ फरमाए। अॻिते चए थो वई यू कज़िबूक, हालांकि ख़िताब त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे आम वठूं था। जेकॾहिं के अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे शैतान मल्ह मारियो वेठो आहे, माना न अकुल था इस्तेमालु कनि, न अलाह जे क़ुर खे कॾहिं अमल जी नियत सां पढ़ियो अथनि, न वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदगी जेका क़ुर जी बारे में जीअं प्रैक्टिकल हुन हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारी आहे क़ुर तां, उन मां असां को सबक़ु हासिलु करे सघूं था। त जेकॾहिं अहिड़ा माण्हू तव्हांखे नज़र अचनि था त अलाह ताला फरमाए फ़क़ति कुज़िबत रुसुलुम मिन क़ब्लिक, त अहिड़ा माण्हू ॿियनि रसूलनि जे वक़्त में आहे। हाणे जेकॾहिं मां जो सही तर्जुमो कयां त अलाह ताला ख़िताब थो करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त हे मुंहिंजा प्यारा नबी साईं जे हे तुंहिंजो चवणु नथा मञनि ऐं तोखे कूड़ो था कनि, त इहो ॿियनि रसूलनि वटि बि अहिड़ा ई माण्हू हूंदा। वइल अलाह तुरजउल उमूर, ऐं तव्हां घबरायो न, इन सभिनी जो फ़ैसिलो अलाह वटि थींदो, अलाह वटि पहुचनि था। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो या अय्युहन्नास इन वअदल्लाहि हक़, चए थो अलाह ताला त जेके अलाह साईं जा तव्हां सां वाइदा आहिनि इहे ई सचा अथव। खणी केॾो बि हिकिड़ो बुज़ुर्ग अचे एॾो पटको पियल हुजेसि, क़ुर में जेके अलाह ताला ॻाल्हि थो करे उनजी मुखालफ़त न करे कंदो, जे कंदो त माना ठॻु आहे। यानी असलु तव्हांजो सोर्स इंफॉर्मेशन आहे रसूल सलाम जी अथेंटिक हदीस ऐं क़ुर जी माना, इहे तव्हांजा सोर्स आहिनि। इन्हीअ सां कंपेयर कयो ॿियनि बुकनि खे, ॿियनि किताबनि खे, ॿियनि जे तक़रीरुनि खे। ईअं न थिए त तव्हां तक़रीर खे अॻियां रखो, हिन खे पोइ ते करे छॾियो। तॾहिं रब साईं फरमाए थो या अय्युहन्नास इन वअदल्लाहि हक़, अलाह जूं जेके ॻाल्हियूं ऐं वाइदा आहिनि सभु इहे सचा अथव। फला तग़ुरन्नकुमुल हयातु दुनिया, ईअं न थिए जो हीअ दुनिया तव्हांखे ठगे वञे ऐं दुनिया जा माण्हू तव्हांखे ठगे वञनि। माना कीअं? क़ुर खे न ॾिसंदा, क़ुर जी माना कोन कंदा, ऐं वरी पंहिंजूं स्टोरियूं तव्हांखे ॿुधाईंदा, वरी कूड़ियूं हदीसूं तव्हांखे ॿुधाईंदा, पंहिंजो दीन मुक़ररु करे चंदनि जे लाइ तव्हांखे हैरान कंदा। त अलाह थो चए त इहे तव्हांखे दुनिया में तव्हांखे दुनिया बि न ठगे, वला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़ुरूर, ऐं अहिड़ा माण्हू जेके अलाह जो नालो ज़ाहिरी तौरु वठनि पर तव्हांखे ठगनि। त इहे बि आहिनि, इन में शैतान बि आहे, शैतान जा चेला बि आहिनि, उहे बाक़ाइदे वॾियूं बुज़ुर्गनि जूं शिकिल इख़्तियार कंदा ऐं नाला अलाह जा वठंदा, ज़िक्र बि कंदा, पर तव्हांखे ठगींदा, छाकाणि त उन्हनि खे ॾोकड़ खपनि। अलाह ताला फरमाए थो इन शैतान लकुम अदुवन, शैतान तव्हांजो दुश्मन आहे। फ़तख़िज़ू अदुआ, तव्हां बि उनखे दुश्मन करे वठो। छो त शैतान तव्हांजा इहे जेके टे हथियार आहिनि, इन टिनि हथियारनि ते कब्ज़ो थो करे। पहिरीं त क़ुर जो जेको हथियार आहे उहो तव्हांखे चवंदो रुगो बिना माना जे पढ़ंदा वञो। ऐं हालांकि क़ुर पढ़ण जे बिना माना पढ़ण में हिकु हर्फ़ ते 10 नेकियूं आहिनि, लेकिन इहा इन लाइ ॾिनी वई आहे त जीअं माण्हू अलाह जी ॻाल्हि ॿुधियूं ते अमल कनि। त जेको शैतान आहे उहो तव्हांखे जेको सो इहो इन हथियार खे ढिलो थो करे छॾे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात तां तव्हांखे ढिलो थो करे छॾे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सुन्नत आहे उन ते बि तव्हांखे हलणु कोन थो ॾिए। तव्हांजो दुश्मन आहे त तव्हां बि हुन सां दुश्मनी कयो। असांजी कहिड़ी दुश्मनी थींदी? क़ुर खे ॿुधंदासीं माना सां, ऐं अकुल खे सही इस्तेमालु कंदासीं, ऐं नबी साईं जी तालीमात खे सही इस्तेमालु कंदासीं। अकुल जो सही इस्तेमालु आहे त आख़िरत में मूंसां छा थींदो,
अकुल जो ग़लति इस्तेमालु आहे त ॾोकड़ किथां कमाया, फलाणो कीअं कयां, ॿनी कीअं कयां, हालांकि इहे बि ज़रूरी आहिनि, लेकिन मक़सदु इहो न आहे। मक़सदु आहे इन अकुल जे रस्ते जन्नत हासिलु करणु, जहन्नम खां बचणु। छा थो चए रब साईं, इन्नमा यदू हिज़्बहू लियकूनू मिन असहाबि सही। शैतान जेको आहे सो पंहिंजे टोले खे सॾे थो त जीअं जहन्नम में वञनि। छाकाणि त हुन अलाह साईं खे चयो, चई अलाह साईं तूं हे बशर खे जो रसूल ऐं ख़लीफ़ो थो करीं, मां हिन खे सजदो न कंदुसि, छाकाणि त असां हिन खां स्टेटस में घणा आहियूं। ख़लक़तनी मिन नारियूं ख़लक़तहू मिन अना ख़ैरन मिनहू, मां हिन बशर वारे रसूल खां ऐं ख़लीफ़े खां हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बहितर आहियां। छो अना ख़ैरन मिनहू, मां हिन खां बहितर आहियां। छो त तो मूंखे पैदा कयो आहे बाहि मां ऐं तो हिन खे पैदा कयो आहे मिटीअ मां, तंहिंजे करे तोखे मां किरोड़ सजदा कयां, पर हिन खे मां न कंदुसि। ऐं पोइ वरी अलाह खे चैलेंज कई त मां मुंहिंजी त एनालिसिस आहे रब साईं तव्हां ॾिसिजो त हे जन्नत जे लाइक़ु ई न आहिनि, तंहिंजे करे हिन असां सां दुश्मनी कई आहे त जीअं वधि में वधि असांखे जहन्नम में वठी वञे। ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली का असांजो मौज़ू हले पियो त अॻिते क़ुर जी आयत मां पढ़ां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लज़ीन कफ़रू लहुम अज़ाबुन शदीदुन वल्लज़ीन आमनू व आमिलु स्वालिहात लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। हिते अलाह ताला फरमाए थो त उहे माण्हू जिन खे मां इहे 3 हथियार ॾिना हुआ शैतान खे हाराइण जे लाइ। क़ुरान माना अलाह जा इंस्ट्रक्शन्स, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन इंस्ट्रक्शन जो प्रैक्टिकल ज़िंदगी सुन्नत, ऐं टियों ई अकुल ऐं शऊर। जिन इन्हनि 3 शयुनि खे टके पैसे ते ख़र्चु कयो, अलाह जे क़ुर खे न सम्झऊं ऐं इन जे करे हू मल मारे वियुनि, त पोइ अलाह फरमाए थो त अहिड़नि माण्हुनि जे लाइ अज़ाबुन शदीद। छो त अलाह साईं असांखे क़ुर ॾिनो, 600 साढा 6000 SMS कया अथसि आयतुनि में असां ॾे त हीअं न कयो, हीअं कजो, हीअं न कयो, हीअं कजो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सुन्नत मौजूदु आहे, उन खे बि लिफ्ट न करायूं त पोइ अज़ाब त थींदो। वल्लज़ीन आमनू, पर जिन ईमान आंदो, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते त अलाह असांखे छो पैदा कयो आहे, क़ुर शरीफ़ में अलाह असांखे छा थो सम्झाए, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो रोल हो, ऐं मूंखे एॾो अलाह ताला अकुल ॾिनो आहे त इन खे ईमान चइबो आहे। इन ते यकीन रखणु ईमान आहे। उहा अमिल सालिहात माना हिन 3 हथियारनि खे इस्तेमालु करे शैतान खे मल दसणु। पोइ अलाह फरमाए थो लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। पोइ इन मुआरके में, इन लड़ाईअ में जेकॾहिं को ग़लती सलती थी वञे त अलाह चए थो उहो मां माफ़ु कंदुसि, पर आख़िर में अजरुन कबीर, उनखे मां अजर कबीर ॾींदुसि। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त इंसान खे मौत ईंदो। मिसाल तौर रब साईं फरमाए थो सूरत फातिर में, वल्लाहु लज़ी अरसल रियाह फतुसीर सहाबन फसुकनाहु इला बलदिन मय्यित। चए थो ॾिसो अलाह साईं पहिरीं हवाऊं मोकिले थो, पोइ वरी ककर मोकिले थो, पोइ असां पाणी वसाए मुअल ज़मीन खे चेरो था कयूं। पोइ अहियना बिहिल अर्द बाद मोतिहा, ऐं मुअल ज़मीन खे इहो पाणी अचण सां जहिड़ो करे थो छॾे। 3-3 4 साल जेकॾहिं कंहिं वारीअ में या थर में मींहुं नथो वसे त का शइ कान्हे, वारी पई उॾामे, पर जेकॾहिं मंझंदि जो मींहुं पइजी वियो त ॿिए ॾींहुं सुबुह जो ॾेॾर पिया निकिरंदा ऐं पोपट पिया निकिरंदा, खड़खो ॿीटा पिया निकिरंदा। पहिरीं जहिड़ा त कोन वेठा, इहे डस्ट हुई उन्हनि जी, उनजो चूरो हो। ऐं उन हिकिड़े सेल ते जीअं मींहं जो पाणी पियो त उन हिकिड़े सेल मां वरी नई शइ साॻी ठही पई। त कज़ालिकल नुशूर, त अलाह ताला फरमाए थो तव्हां बि इन ज़मीन मां उथंदो जॾहिं अलाह चाहींदो। हाणे जॾहिं माण्हू मरी वञे थो त हिकिड़ा त नेक शख़्स आहिनि, उन्हनि जा त वॾा प्रोटोकॉल आहिनि। साईं फ़रिश्ता अचनि था गुल ख़ुशबू खणी, पोइ उनखे खणी था वञनि। ॾिसे थो न मुर्दो रूह, त हेॾो मुंहिंजो प्रोटोकॉल त जल्दी निकिरी थो अचे। पर जेके माण्हू मल हारियल आहिनि शैतान खां ऐं अलाह जे हिननि हथियारनि जो इस्तेमालु न कयनि ऐं दुनिया जे चकर में पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾियनि, उहे निकिरनि, उनजो रूह निकिरे नथो। उतां ई हेठां बि हुनखे ॿाहूं थो ॿधे, मूंखे थोरी देरि छॾियो। हाणे उनजी ॻाल्हि ॿुधो छा थो चए त हतो इज़ा जा अहदहुमुल मौत, जॾहिं इन्हनि माण्हुनि जो मौत अचे थो, काल रब इरजूनी, त चवंदा अलाह साईं असांखे थोरी मोहलत ॾे, थोरी घड़ी असांखे मोहलत ॾे। छा कंदे
लअल्ली आमल सालिहन फीमा तरक कल्ला। छा था चवनि त साईं असांखे थोरो टाइम ॾे, असां नेक अमल करे अचूं। त अलाह फरमाए थो कल्ला, माना इहो पॉसिबल कोन्हे। इनहा कलमतुन हुआ क़ाइलुहा, इहो अहिड़ा जेके हारायल इंसान जिन्हनि दुनिया में अलाह जे हिन नेमतुनि जो फ़ाइदो न वरितो, उनखे सही इस्तेमालु न कयो, अलाह चए थो इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। म्यूं वराहिम बरज़खुन, इहे वेंदा बरज़ख में, इला योम युबसून, ओसि ताईं जेसि ताईं क़यामत ईंदी। हाणे इहे जेके माण्हू आहिनि छो था चवनि त असीं मोटी वञूं, इन जा ॿ टे सबब आहिनि। पहिरीं त ॻाल्हि आहे त इहे माण्हू पंहिंजे वारसनि खे नसीहत कोन था कनि त जॾहिं मां मरी वञा मुंहिंजे लाश ते पार न कटिजो, इन जा पादर हिनखे लॻनि था। घणाई ॻाल्हियूं आहिनि, मां हाणे तव्हांखे थोरो मिसाल ॿुधायां थो। त हीअ अचे थी हदीस शरीफ़ में अचे थो त जनाज़ घर वारनि जे रोअण जे करे मैयत खे अज़ाब ॾियण जो बारे में हदीस आहे 2157। इन जो तर्जुमो आहे त हज़रत मुग़ीरा बिन शैब फरमायो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जंहिं बि मैयत जे मथां रोअंदा माण्हू नोहो कंदा त क़यामत जे ॾींहुं उन्हीअ खे इन्हीअ जे करे अज़ाब थींदो। हाणे ॻाल्हि इहा पैदा थी थिए त नोहा त माना लाश जे मथां जेके मायूं ख़ासि तौर पारूं कढंदियूं आहिनि त इन जी सज़ा उन खे थी मिले भाईअ खे जेको मरी वियो आहे। लेकिन छाजे करे? छाकाणि त हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीमात ते अमल न कयो ऐं पंहिंजे माइटनि खे घर वारनि खे ख़बरदार न कई। जे उन्हनि खे चई वञे हा त बाबा गुनाह मूंखे सज़ा थींदी, तव्हां मुंहिंजे मथां रोइजो न, त पोइ भली रोअण हिन ते ॾोहो कोन्ह थींदो। हाणे अचो इन्हीअ ते मां तव्हांखे जेको आहे सो हज़रत शेख नासिरुद्दीन अलबानी इन्हीअ जी फ़तवा तव्हांखे ॿुधायां थो। शेख नासिरुद्दीन अलबानी हिन सदीअ जो वॾो मुहदिस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन एॾो हदीसुनि ते कमु कयो आहे ऐं ज़ईफ़ ऐं कूड़ियूं हदीसुनि ते 25 वॉल्यूम लिखिया अथसि किताबनि जा त बाबा हे हदीसूं सभु माण्हू हथ जूं ठाहियूं आहिनि, इन खे हदीस न हुन ते एॾी रिसर्च कई आहे। हुन पंहिंजे मरण खां अॻु में जेका वसियत कई आहे पंहिंजे जनाज़े जे बारे में, अॼु मां तव्हांखे उहो ॿुधायां थो त जीअं असांखे सम्झ में अचे। मौज़ू आहे आख़िर वसियत ले अलामा मुहद्दिस शेख अलबानी माख़ुज़ फतावा अलबानी, इन किताब तां वरितल आहे। चए थो मां तव्हांखे 3 ॻाल्हियूं सम्झायां थो। नंबर 1, औसी ज़ौजती व औलादी व अस्तिकाई। चए थो मां वसियत थो कयां पंहिंजी घरवारीअ खे, पंहिंजे ॿारनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे। व कुल मुहब्बली, ऐं हर मुंहिंजे मूंसां प्यारु कंदड़ दोस्त खे। इज़ा बलग़्तु वफ़ाती, जॾहिं मुंहिंजो मौत अची वञे या मां गुज़ारे वञा, ऐं यद उली बिल मग़फ़िरत, त तव्हां वधि कोशिशि करे मुंहिंजे लाइ मग़फ़िरत ऐं रहमत जी दुआ कयो। पहिरीं अल्लाह यबकून अला नाहियत ऐं बिसौत मुर्तफ़िया, माना कूका करे मुंहिंजे मथां रोइजो न या वॾे आवाज़ सां रोइजो न। नंबर छाजे लाइ थो झलेनि? इन लाइ जे तव्हां रोअंदव त माना मूंखे सज़ा मिलंदी, पर मां छाकाणि त तव्हांखे मना करे विया हाणे मूंखे सज़ा कान मिलंदी। तंहिंजे करे तव्हांखे खपे पहिरियों दफ़ो ई क़ुर हदीस ॿुधो था, पंहिंजो वसियत ॿुधो था, अॼु ई पंहिंजे घर वारनि खे चवनि बाबा ॻाल्हि ॿुधो, मां मरी वञा मुंहिंजे जनाज़े मथां केर बि रड़ियूं करे न रोए, ऐं जेकॾहिं तव्हां रोअंदव मां तव्हांखे मना कयो आहे, हाणे मुंहिंजो ॾोह कोन्हे। पर जे इहो बि न चवंदव ऐं रोना, पोइ तव्हांखे सज़ा मिलंदी। ॿियो, ऐं यजलू बि दफ़नी, माना मूंखे दफ़न करण में देरि न कजो, माना जीअं मौत थिए 15-20 मिंटनि अधु कलाक जे अंदरि हुनखे गुस्ल अची वञे। गुस्ल अची वञे, गुस्ल अचण खां पोइ 15-20 मिंटनि जे अंदरि हुनखे क़बर में पहुचाइणो आहे। हिन जो मतिलबु इहो आहे। हाणे हे जेके माइट आहिनि परे परे, उनजो ॿुधो, चए थो वला यख़वरू मिन अकारबी व अख़वानी इल्ला बिक़दर मा यहसल बिहिम वाजिब तजहीसी। चए थो ख़बरदार मुंहिंजनि मिटनि माइटनि खे मुंहिंजी मौत जी ख़बर न ॾिजो, सवाइ उन्हनि जे जिन जी ज़रूरत आहे गुस्ल ऐं कफ़न ऐं जनाज़े खणण जे बारे में। ऐं पंहिंजे हिकिड़े दोस्त जो पाड़े वारे जो नालो थो वठे,
अबू अब्दुल्ला त चई मुंहिंजो दोस्त आहे, इन खे ज़रूरु ॿुधाइजो, इहो तव्हांखे गुस्ल ऐं कफ़न में मदद कंदो। टियों, इख़्तार दफ़न फ़ी अक़रब मकान, मूंखे जेको आहे सो दफ़न करण लाइ वेझे में वेझो जेको क़ब्रस्तान ओॾे खणी वञो। ईअं न त हितां खणो ओ कंधो कोड़ था खणी वञूं। लेकिन ला यस्तर में यहमल जनाज़ती अला वदहा फ़ी सियारा, चओ त मां नथो चाहियां त मुंहिंजे जनाज़े खे कार में खणो। छो बिताली यरकब मशीऊन सिया, छो त इहे ईसाई ऐं यहूदनि जी आदत आहे जो जनाज़ो कार में खणंदा आहिनि, उन्हनि ठाही आहे हिकिड़ी गाॾी, उन में खणी वेंदा आहिनि न। ऐं ॿियो, ऐं यकून क़बर फ़ी मक़बरता क़दीमा यग़लुब अलई ज़न अनहा सोफला तनबश, ऐं ॿियो त मूंखे क़ब्रस्तान वेझे में वेझो हुजे, पर जेकॾहिं ॿ वेझा हुजनि त उन में जेको पुराणो क़ब्रस्तान हुजे उन में मूंखे रखो, छो त उहो पुराणो क़ब्रस्तान में क़बरूं ड्राहिनि कोन था। उन खां पोइ चए थो व अला मन कान फिल बलद अल्लज़ी अमूत फ़ी, बाक़ी जेके उन शहर में आहिनि जिते मां मरी वियो आहियां, लेकिन अला यख़बरू मन ख़ारिजहा मिन औलादी, ऐं जेका मुंहिंजा औलाद माना धीअरूं पुट बि जेकॾहिं उन शहर में न आहिनि, थोरा परे शहर में आहिनि, उन्हनि खे ख़बर न ॾियो, ऐं न कंहिं ॿिए खे इला बतशी, जेसि ताईं मुंहिंजो जनाज़ो दफ़न न थी वञे। हाणे असां छा कयूं, हाणे टेलीफोन, अड़े बाबा तुंहिंजो फलाणो भाउ गुज़ारे, पीउ गुज़ारे, हा उतां रखो रखो असीं अचूं था, माना ईअं उतां हुनखे ॾींहुं लॻे ॾेढ ॾींहुं तेसि ताईं मुर्दो पियो आहे, हुन में धप शुरू थी वञे, इहो जाइज़ कोन्हे को, चए थो ॿुधायो ई न उन्हनि खे, दफ़न करे पोइ ॿुधायो। हाणे छा चवंदा असांखे, अदा मुंहुं ॾिसंदासीं, मुंहिंजा भाउ छा मुंहुं ॾिसंदव, हिकिड़ो शख़्स जेको जहिड़ो हो तव्हां हुन सां गॾु वेठा आहियो, खाधो अथव पीतो अथव, हुनजी खिलंदड़ शइ, हाणे उहो वीचारो गुज़ारे वियो आहे, चप मंद मुंडी बंद, हाणे उहो छा ॾिसी कंदव, इहो कहिड़ो सभु, इहो कहिड़ो रवाजु आहे तव्हांजो त चऊं था त मुर्दे जो मुंहुं ॾिसूं। भला मुंहुं ॾिसंदव त छा उथी खड़ो थींदो, या तव्हांखे यादि रहंदो, छा तस्वीरूं कोन्हनि के तव्हां वटि, तव्हांजी हुनजी वीडियो कोन्हनि तव्हां वटि, तव्हां हुनजे मुंहुं ॾिसण जे लाइ बाबे खे रोकजांइ, मां अचां थी लंडन मां जहाज़ में बुक करण, बाबे जो मुंहुं ॾिसां, तेसि ताईं बाबो 3 ॾींहंनि ताईं पियो पए, कीड़ा पिया पवनि, नाहे जाइज़ इहो, छाजो मुंहुं। ऐं उन खां पोइ हता ला तग़लिब अवातिफ़ व तामल अमलहा फ़यकून ज़ालिक सबब ताख़ीर जनाज़ती, तंहिं करे परे वारनि खे न ॿुधायो, परे वारनि खे न ॿुधायो, छो त मुंहिंजो जनाज़ो 2-3 कलाकनि जे अंदरि दफ़न थियणु खपे, ईअं न त मुंहिंजो जनाज़े में ताख़ीर, इहो आहे असुल इस्लाम। ऐं इन ते तव्हां अमल कयो, वेझे क़ब्रस्तान में वञो, शहर खां ॿाहिरि धीअरूं पुटनि खे बि इतलाह न कयो, दफ़न करे पोइ ॿुधायो छा थींदो, बाक़ी जनाज़े खे रखियो वेठा आहियो ऐं कोशिशि कयो। इहे आहे अलामा मुहदिस शेख नासिरुद्दीन अलबानीअ जी वसीयत, जेका न पंहिंजे किताबनि में कई। ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुसि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॻिते पढ़ूं था क़ुरान शरीफ़ सूरह फातिर के। रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, युलजुल लैल फिन नहार व युलजुल नहार फिल लैल, राति खे ॾींहं मां, ॾींहं खे राति मां पैदा थो करे, सखर शम्स वल कमर, ऐं अलाह ताला सिज ऐं चंड खे कंट्रोल कयो अथई, कुल्ली यजरी अजल मुसमा, हर शइ पंहिंजे मदार में हले पई थी कंहिं ख़ासि टाइम ताईं। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, इहो आहे न पावर तव्हांजे रब जो, इहो आहे तव्हांजो पालणहार, लहुल मुल्क, सॼी बादशाही उन जी आहे, अलाह जी सॼी बादशाही आहे, ऐं अलाह जी बादशाही मां तव्हांखे रिज़्क़ खणी अलाह ई ॾेई सघे थो, ॿिए खे पावर कोन्हे। वल्लज़ीन तदून मिन दूनिही, अलाह खे छॾे जिन खे बि तव्हां पुकारियो था, चाहे केॾी बि उनजी हैसियत आहे, रब चए थो मां यमिलकून मिन कितमीर, उहो खखड़ीअ जे खल जो बि पावर कोन था रखनि, खखड़ीअ जे खल जे, कितमीर चइबो आहे कतल जी खखड़ी हूंदी आहे न, खखड़ी उनजे मथां सनड़ी खल हूंदी आहे। वल्लज़ीन, क़ुरान चिटो ॿुधो, वल्लज़ीन जेके तदऊन हाजत रवाई लाइ पुकारनि था, मिन दूनी अलाह खां सवा ॿियनि शख़्सियतुनि खे, मां यमलिकून, उन्हनि खे नाहे पावर, न उहे प्रॉपर्टी रखनि था, मिन कितमीर, खखड़ीअ जे खल जे बराबरि बि, इन तदऊहुम, पर जे नथा मुड़ो उन्हनि खे सॼो था, ला यसमऊ दुआकुम, उन्हनि ताईं तव्हांजा सॾ पहुचनि ई कोन था, ला यसमऊ, ॿुधनि ई कोन था, वलो समयू, पर जेकॾहिं ॿुधनि बि सही, मिसाल तौरु मस्तजाबू लकम, तव्हांजो इहो दुआ कोन अघाए सघंदा, जो पावर ई उन्हनि खे कोन्हे, प्रॉपर्टी सॼी अलाह जी आहे। ऐं इहे अलाह जा बुज़ुर्ग वली यौमल क़ियामत, क़याम जे ॾींहं ते यकफुरून बि शिरकुकुम, ऐं तव्हांजे इन शिरक जो इनकार कंदा त असां तव्हांजा सॾ कोन ॿुधा। अलाह फरमाए थो, वला युनब्बिकुम मिस्लु ख़बीर, इहे अंदर जूं ख़बरूं
इहे अंदर जूं ख़बरूं, सीक्रेट ख़बरूं, मोलनि खां मरण खां पोइ जे हालात जूं ख़बरूं, वला युनब्बिउका मिस्लु ख़बीर, अलाह खां सवाइ तव्हां केरु ॿुधाए थो सघे। को आयो आहे छा मरी मोटी आयो आहे जो अचे ॾसे थो त ॿुधूं था या कोन था। अलाह चए थो इहे अंदर जूं ख़बरूं रब खां सवाइ तव्हां केरु ॿुधाईंदो। अलाह फरमाए थो अॻिते, या अय्युहन्नास अंतुम फुक़रा इलल्लाह, ए इंसानो तव्हां अलाह जे आॾो सभु फ़क़ीर आहियो, झोली झलियो रब खे। व अल्लाहुल गनीयुल हमीद, ऐं अलाह ताला इहा जो बेपरवाह बादशाह। फरमाए थो अलाह ताला फरमाए थो वलो तज़िरु वाज़िरतूं विज़रा उख़रा, रब साईं फरमाए थो हर कंहिंखे पंहिंजो हिसाबु ॾियणो आहे, केरु कंहिंजो ज़रो वज़न कोन खणंदो। व इन तदु मुस्क़लतुन इला हिमलिहा ला युहमलु मिन्हु शयूं वलो कान ज़ा क़ुर्बा, हर को पंहिंजे गुनाहनि जो वज़न खणंदो। जेकॾहिं केरु कंहिंखे ॾींदो न त अमड़ तूं मुंहिंजी माउ ऐं हे थोरो मुंहिंजो गुनाह पाण ते खण, अॻई तो वटि खोड़ आहे, त उहा बि कान खणंदी जेसि इन चाहे केॾा बि पाण में हुजनि। अलाह ताला फरमाए थो इन्नमा तुनज़िरुल लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिल ग़ैब व अक़ामू सलात, अलाह ताला फरमाए थो त अलाह जो ख़ौफ़ उहे ई खाईंदा जेके रब खां ग़ैब में डिॼनि था, अक़ामू सलात निमाज़ क़ाइमु कनि था। वमन तज़क्का, जेको नेक थियो, व इन्नमा यतज़क्का लिनफ़्सी, इन्हीअ खे नेकी इन्हीअ जे पंहिंजी जान खे कमु ईंदी। व इलल्लाहिल मसीर, मोट सभिनी जी अलाह ॾे आहे। अलाह फरमाए थो वमा यस्तविल आमा वल बसीर, न अंधो ऐं न को सॼो बराबरि आहे। वला ज़ुल्मात वल नूर, न ऊंदह न नूर, वला ज़िल वलल हरूर, ऐं न जेको आहे सो छांव ऐं गर्मी उस पाण में बराबरि आहे। वमा यस्तविल अहया वलल अमवात, जेके गुज़ारे विया आहिनि ऐं जेके जहिड़ा पाण में बराबरि न आहिनि। इन अलाह युस्मिउ मन यशा, अलाह खे पावर आहे त तव्हां जेकॾहिं चवंदा आहियो न कंहिं लाइ दुआऊं घुरंदा आहियो, मिसाल तौरु क़ब्रिस्तान में जॾहिं माण्हू दफ़न थो थिए त रूह त मथे हलियो थो वञे, ऐं पोइ उते जेकॾहिं तव्हां उन लाइ का दुआ घुरो था या चओ था अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर, त इहो तव्हांजी दुआ उन्हनि ताईं पहुचाए थो। त अलाह फरम इन अलाह युस्मिउ मन यशा, अलाह जंहिंखे चाहे आवाज़ ॿुधाए सघे थो। वमा अंत बि मुस्मिन मन फिल क़ुबूर, तव्हांजो सॾु क़बर वारनि ताईं कोन पहुचंदो। हा, तव्हां लाइ दुआ घुरंदव, अलाह उन्हनि ताईं पहुचाईंदो। इन अंत इल्ला नज़ीर, तव्हां सिर्फ़ु जेको आहे सो ॾिजाइण वारा हो। तंहिंजे करे आख़िर में मां ॿ कया, वल्लज़ीन यदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, ला यख़्लुकून शयूं, न इन्हनि का शइ पैदा कई आहे, वहुम युख़्लकून, ख़ुदि पैदा थियल आहिनि। ऐं शाह लतीफ़ जो आख़िरी शेर चई मां ख़तमु कयां थो, सभई सुभान जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, कादिर साण करम हासिलु करे हाजतूं, सभु पंहिंजूं हाजतूं रब जे करम सां हासिलु कर। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।